बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व अहल बैत तय्यबीन ताहिरीनल मासूमीन। अम्मा बाद, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मोहतरम नाज़रीन, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। मोहतरम नाज़रीन, पंहिंजी गुफ्तगू खे अॻिते वधाईंदे फ़िक़े जे बारे में, फ़िक़े में अहकाम तहारत जे मौज़ू ते टियों दर्स खणी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। पहिरें दर्स में कुझु पाणी जी अज़मत खे बयानु कयोसीं। हिन पाणी जूं ॿ क़िस्मूं आहिनि। पाणी या मुतलक़ हूंदो आहे या मुज़ाफ़ पाणी। पहिरियां मुज़ाफ़ पाणी जी तारीफ़ कयूं। मुज़ाफ़ पाणी जी तारीफ़ करण सां मुतलक़ पाणी वाज़े थींदो। मुज़ाफ़ पाणी जी तारीफ़ आहे, मुज़ाफ़ उहो पाणी आहे जेको कंहिं शइ मां हासिल कयो वञे। मिसाल, हिंदाणे जो पाणी आहे, या नारेल जो पाणी, या कमंद जो रस जेको आहे, या गुलाब जो अर्क वग़ैरह जेका आहे, कंहिं शइ मां हासिल कयो वञे, इन खे मुज़ाफ़। ऐं उन पाणी खे बि मुज़ाफ़ चवनि था जेको ॿी कंहिं शइ सां मिलियल हुजे ऐं अहिड़े नमूने सां मिली वञे जंहिंखे ख़ालिस पाणी न चई सघिजे। मिसाल, उहो पाणी जंहिंसां एतिरी मिटी वग़ैरह मिली वञे जंहिंखे असां उनजे मिलण सां उनखे असां पाणी न चई सघूं, त उहो जेका आहे मुज़ाफ़ पाणी आहे। इन खां अलावा जेको पाणी आहे उहो जेका मुतलक़ आहे, यानी ख़ालिस पाणी। इन ख़ालिस पाणी जूं पंहिंजी क़िस्मूं आहिनि। इन क़िस्मनि खे बयानु करण खां पहिरियां मुतलक़ पाणी ऐं मुज़ाफ़ पाणी जूं कुझु ख़ासियतूं आहिनि। मुतलक़ उहो पाणी आहे त हीअ जेका आहे ख़ुदि बि पाक आहे ऐं ॿी कंहिं शइ खे बि पाक करे थो। ऐं मुज़ाफ़ पाणी में हिकु ख़ासियत इहा आहे, अगरि जो ख़ुदि पाक आहे, यानी मुज़ाफ़ पाणी ख़ुदि पाक आहे, बल्कि ॿी कंहिं शइ खे मुज़ाफ़ पाणी पाक नथो करे सघे। यानी ख़ुदि पाक आहे। जीअं मिसाल ॻाल्हि, कमंद जो रस आहे, या इहे जेको ॿियूं शयूं आहिनि, मिसाल का नारेल जो पाणी, इहो पाक आहे। अगरि इहो बदन ते या लिबास ते लॻी वञे, इन सां बदन वग़ैरह नजिस कोन थींदो, बल्कि इन पाणी सां असां कंहिं नजिस शइ खे पाक कयूं, त मिसाल कपिड़ो नजिस थी वियो आहे, या बदन नजिस थी वियो आहे, या इन सां असां वुज़ू वग़ैरह न कि असां बदन पाक करे सघूं था, न कि असां लिबास पाक करे सघूं था, न कि इन सां असां वुज़ू ऐं गुस्ल नथा करे सघूं। यानी मुज़ाफ़ ख़ुदि पाक आहे, पर ॿी शइ खे पाक नथो करे सघे। अॼु पंहिंजी गुफ़्तगू पंहिंजी पुॼाणी थो पहुचे, वरी इंशाअल्लाह तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।